दोस्तों अज नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुश आमदीद। अज रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजावेरी जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों कल ऐं टियों ॾियारे भी काफ़ी सीन शूट कया विया पंहिंजावेरी जा। साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था ही BSPL जी फाइनल जेको आहे शूटिंग थी रही आहे, जंहिंमें काफ़ी मारधार ॾेखारी वई आहे। असगर चौधरी वरी इरफान शेख जा यानी भावल खान बिल्डोज़र ऐं काफ़ी ॿिनि अदाकारनि जायस भट्टी जा भी सीन शूट कया विया ऐं बक़ाया जेका शूटिंग रहियल आहे BSPL जी उन खे वॾी कोशिश सां पूरो कयो पियो वञे ऐं ज़फ़र जिसकानी जी भी काफ़ी मतिलबु शूटिंग कई वई, इन जा सीन भी शूट कया विया ऐं होॾो हाजन थी वञे अख्तर खोखर साहब जा भी काफ़ी खोड़ सारा सीन अहिड़ा शूट कया विया जिते हू किरियो पियो आहे, रड़ियूं थो करे ऐं हथियार भी जावर ख़ान यानी हाजन थी वञो ऐं उनजे मथां रखियो वेठो आहे, या उनखे बचाइण जी कोशिश करे थो या मारण जी कोशिश करे थो। मुंहिंजे ख़्याल में उनखे बचाइण जी कोशिश करे थो। ही ज़बरदस्त सीन हुया जेका शूटिंग जे दौरान कैप्चर कयासीं ऐं तव्हां सां इहे असां शेयर कयासीं। ऐं दोस्तों दरअसल जेको आहे हाणे तमामु जल्द हिन जो पुरमो लॉन्च थियण वारो आहे, पुरमे खां पोइ एपिसोड ईंदो।